भगवान श्याम सुंदर श्री कृष्णचंद्र महाराज पंहिंजे प्यारे भक्त अर्जुन के गीता में चई रहे कि जंहिं पंहिंजे मन बुद्धि के इंद्रन के जीते वरतो आहे ऐं जेको इच्छाउन को भव को ऐं क्रोध को छुटल आहे सो सदाई मुक्त आहे। असां सोचींदा आहियूं कि असां जीत कंदासीं कंहिं ॿिए माण्हूअ ते ॿिए देश ते त असांजी जीत थींदी। चवनि था न, जीत लड़ाई कंहिंसां आहे? पंहिंजे ई मन सां लड़ाई आहे। कंहिंखे जीतणो आहे? पाण खे ई जीतणो आहे। हाराइणो कंहिंखे आहे? बुरे वीचारनि विकारनि खे हाराइणो आहे। लड़ाई कंहिंसां थी हले? असांजी काम क्रोध लोभ मोह अहंकार। असली लड़ाई तो इहा है, ये दुश्मन जंहिंजा मरिया तो बाहर कोई दुश्मन ही न बचंदो। चओ हरे राम। तो श्री कृष्ण भगवान चवन था जीअरे मुक्त केरा, मरण को पोइ मुक्ति कंहिं ॾिठी? गीता में कई जगहनि ते श्री कृष्ण भगवान ॿुधाइनि था त जीअरे मुक्ति। असांखे पतो पइजी वञे कि असां मरण को पोइ काॾे वेंदासीं। 4 ॾींहं घुमण वेंदा आहियूं त एडवांस में होटल बुकिंग कंदा आहियूं। घुमण जे लाइ कार भी बुकिंग कंदा आहिनि माण्हू। खाईंदा पीअंदासीं छा पैसा खणी वेंदा आहिनि। हिकु ॾींहं जे लाइ वञनि तॾहिं बि 100-200 त रखंदा। तव्हां रायपुर में आया हूंदव पोइ बि जेब में 100-200 त ख़र्च लाइ रखी आया हूंदव, हा न। लेकिन जाते सदा सदा वञिणो आहे उन जो असांखे कोई ख़्यालु कोन्हे। त भगवान कृष्ण चवनि था भाई मन खे जीतियो कि मन ग़लति दिशा में न वञे। बुद्धीअ खे जीतियो। बुद्धीअ में कंहिंजे प्रति ग़लति दुर्भावना तैयार न थिए। इंद्रन खे जीतो कि अखियूं ग़लति दिशा में न वञनि, कन ग़लति न ॿुधनि, निंदा न ॿुधनि, बुराई न ॿुधनि। इच्छाउनि खे जीतियो, ग़लति इच्छाऊं पैदा न थियनि। जेके असांजे धर्म में भक्तिअ में वधाइण वारियूं शुभ भावना रखिजे, ग़लति इच्छाऊं न। क्रोध सां दुश्मनी कयो। चओ हरे राम। मूंखे गुस्सो ॾाढो ईंदो आहे त गुस्सो कंहिं ते कयूं? गुस्से ते गुस्सो कयूं। ॾाढा माण्हू चवंदा आहिनि मूंखे गुस्सो ॾाढो आहे। काॾे कयूं? गुस्से जो छा कयूं? संत चवनि था क्रोध ते क्रोध कयो। पंहिंजे मन ते क्रोध कयो। भाई तूं शांत छो न? हेॾा संतनि जा चरित्र तूं ॿुधाए न, कथाऊं ॿुधियूं, उन मार्ग में छो थो हले? मन जीते जग जीत। जंहिं मन खे जीते वरतो उन जग खे जीते वरतो। क्रोध खे जीतियो। असांजा बाबा जन ॾाढी प्यारी वाणी में चवंदा बाबा आनंदराम कि कोई माण्हू कुछ ग़लति ॻाल्हाए त माण्हू उन खां बदिलो वठंदो आहे। कोई ग़लति व्यवहार हले त यादि रहंदो आहे मां 7 जन्मनि में हिनखे न भुलंदुमि। लेकिन बदिलो वठणो अथव त पंहिंजे क्रोध को वठो। पंहिंजे अंदर में बुरायूं उन्हनि को बदिलो वठो, उन्हनि जो नाश कयो। अहंकार को बदिलो वठो, अहंकार जो नाश कयो जेको जन्म जन्म घुमाए थो पियो। बाबा जन भजन गाईंदा हा, बदलो वठ तूं बदलो, बदलो वठ तूं बदलो, जंहिं तोखे कयो आख्वार, जन्म जन्म जो वैरी तुंहिंजो, तुंहिंजे अंदर अहंकार, बदलो वठ तूं बदलो। हिन सां पुगो हो प्रहलाद। उन जा एग्जाम्पल जंहिं जंहिं इनखे जीतियो। हिन सां पुगो हो प्रहलाद, धनो भगत ऐं रविदास। हिन सां पुगो हो प्रहलाद, धनो हिन खां पुगो हो प्रहलाद, धनो कबीर रविदास। प्रहलाद धनो कबीर रविदास। खून गरम जी तुंहिंजो आ,
हिनखे मार तूं मत वाला, खून गरम जे तुंहिंजो आ, हिनखे मार तूं मत वाला। हर हर तोखे केराए, 84 में फेराए। चो हर हर तोखे केराए, 84 में फेराए। यो अहंकार ॾाढो ख़तरनाक साध संगत जी। एॾा सुठा कम करे बि पोइ चवंदा आहियूं कि अरे मां त कुछ भी न आहियां, मां त कुछ भी न कंदो आहियां, हे त मुंहिंजे गुरुनि करायो, हे त संतनि करायो, हे त प्रभुअ करायो, हे त प्रभुअ जी कृपा आहे, असां त कुछ न कंदा आहियूं। लेकिन कोई साम्हूं अची करे चवंदो आहे तव्हांजी सेवा ठीकु नथी हले, पोइ असांखे गुस्सो अची वेंदो आहे। मां न हुजां त गिल्म केरु विछायां, मां न हुजां त साउंड केरु लॻायां, मां न हुजां त केरु हिते व्यवस्था करे। तव्हां चओ था मां सेवा न कई आहे। कई माण्हू अभिमान न कंदा आहिनि, ॾाढो मिठो ॻाल्हाईंदा आहिनि, साईं असां तव्हांजे चरणनि जा दास, ऐं भीतर चवंदा आहिनि ॾिस मां केॾो निर्मल स्वभाव वारो आहियां, मां त अभिमान बि नथो कयां। इहो सूक्ष्म अहंकार, अभिमान न करण जो बि अभिमान कंदा आहिनि माण्हू। चओ हरे राम। हिकिड़ो ज़बान सां अभिमान नथो करे ऐं ॿियो मन में थो चए ॾिस मां त अहंकार बि न कयो। हाणे इन जी दवा काॾों अचे? हिकिड़ो त चई ॿुधाए त उनखे त दवा मिली वेंदी, ऐं हिकिड़ो मञे ई कोन थो मूंखे अहंकार आहे। चओ हरे राम। उन जी दवा काॾों अचे भाई? चओ हरे राम। हर हर तोखे केराए, 84 में फेराए। हर हर तोखे केराए, 84 में फेराए। प्रीतम खां थो जुदा करई, मनुष्य जन्म थो विञाए। प्रीतम खां थो जुदा करे, मनुष्य जन्म थो विञाए। ओ कृष्ण खां थो जुदा करई, मनुष्य जन्म थो विञाए। कृष्ण खां थो करे, मनुष्य जन्म थो विञाए। हिन खां पुॼो हो प्रहलाद, धनो कबीर रविदास। हिन खां पुॼो हो प्रहलाद, धनो कबीर रविदास। सतगुर खां वठ नाम जी गोली, मारे ॾिस अहंकार बदलो। वठ तूं बदलो, जंहिं तोखे कयो आख्वार। जन्म जन्म जो वैरी तुंहिंजो, तुंहिंजे अंदर अहंकार बदलो। वठ तूं बदलो, बदलो। वठ तूं बदलो, बदलो। वठ तूं बदलो, बदलो। वठ तूं बदलो। तरी चौंता कभी क्रोध पे क्रोध करके देखो। चओ हरे कृष्ण। हे अर्जुन, मुंहिंजो भगत मूंखे यज्ञ ऐं तप जो भोगण वारो, सभिनी प्राणियुनि जो भलो चाहण वारो ॼाणे शांतीअ खे पाईंदो आहे, ऐं पूर्ण शांत ब्रह्म खां सवाइ उन्हीअ जे नज़र में ॿियो कुझु बि न रहंदो आहे। रुगो वासुदेव ही वासुदेव रहिजी वेंदो आहे। वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ। भगवान चवनि था मुंहिंजो जेको भक्त हूंदो आहे न अर्जुन, उहो मूंखे सभिनी यज्ञ ऐं तप जो भोगण वारो सम्झंदो आहे। इन जो अर्थ छा आहे? भाषा त सिंधी आहे पर असां सम्झंदासीं थोरी कि इन जो मतिलबु छा आहे। यज्ञ ऐं तप जो भोगण वारो, इन जो मतिलबु छा थियो? हिकु त यज्ञ ऐं तप ई बंदि थी विया आहिनि, हा न। यज्ञ थियनि बि था त असां कॾहिं मतिलबु न पुछियो आहे छो थींदो आहे, छाजे करे थींदो आहे, इन सां लाभ कहिड़ो आहे, छाजे करे कयो वेंदो आहे, कीअं थींदो आहे, काॾे पहुचंदो आहे, कॾहिं असां संतनि ब्राह्मणनि खां पुछियो ई न आहे। त श्री कृष्ण भगवान चवनि था मां ई यज्ञनि जो मालिक आहियां, तप जो मालिक आहियां, इन्हनि खे भोगण वारो मां ई आहियां। इन जो अर्थ आहे जेके बि यज्ञ थींदा आहिनि, आहुतियूं थींदियूं आहिनि, हवन थींदा आहिनि न, उहे देवी देवताउनि खे असां हवन कंदा आहियूं, अर्पण कंदा आहियूं।
उहो तत्व उन्हनि ॾे वेंदो आहे त उहे देवता सभु राजी थी करे असांखे हे धरतीअ में समृद्धि ॾींदा आहिनि, असांजो अनाज सुठो थींदो आहे, प्रकृतिअ जा वधीक उत्पात न थींदा आहिनि, बरसाति थींदी आहे, भूकंप न ईंदो आहे, सूखो न पवंदो आहे, बाढ़ न ईंदी आहे, जीवन हलंदो रहंदो आहे। ठीकु आहे, लेकिन भॻवानु चवनि था जंहिं देवताउनि जा यज्ञ कयो था उन जो मालिक बि मां ई आहियां। ठीकु आहे, हा कृपा। हिकु बार वरी बि अरदास, रायपुर मां आयल असांजी सर्व साध संगत सदा प्रभुअ जी कृपा रहे, खूब सेवा हलंदी रहे, इहा ई अरदास आहे। प्रहलाद भैया खूब जीवन लॻाईंदा रहनि सेवा में, सदा सभिनि खे जोड़े शुभ कार्य कंदा रहनि, असांखे बि आशीर्वाद मिलंदी रहे। बाबा ॾाढी ॾाढी ख़ुशी थी वई। न न न बाबा घर जी श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन किरपाल। हे अर्जुन मुंहिंजो भगत मूंखे यज्ञ ऐं तप जो भोगण वारो ऐं सभिनी प्राणियुनि जो भलो चाहण वारो ॼाणे शांतीअ खे पाईंदो आहे। भगवान खे भक्त छा सम्झंदो आहे? सभिनी यज्ञनि जो मालिक श्री कृष्ण आहे, तपस्या जो मालिक श्री कृष्ण आहे, इन्हनि जा भोक्ता यानी भोगण वारा भगवान श्याम सुंदर आहिनि। ईअं सम्झी उनखे परम शांती मिलंदी आहे। पूर्ण शांत ब्रह्म खां सवाइ उन्हीअ जी नज़र में ॿियो कुझु बि न रहंदो आहे। सॼे संसार में कण कण में केवल श्री भगवान आहिनि, ॿियो कोई कोन्हे। केवल वासुदेव ही वासुदेव रहिजी वेंदा आहिनि उन जे नज़र में। जेको भॼन बाबा जन गायो आहे सम्झो उहो हिन पंक्तिअ जो हिकिड़ो सरल भाषा में अनुवाद आहे। कहिड़ो भॼन भाई? जरे जरे में है झांकी भगवान की, जरे जरे में है झांकी भगवान की, किसी सूझ वाली आंख ने पहचान की, जरे जरे में है झांकी भगवान की, जरे जरे में है झांकी भगवान की, निगाह मीरा की निराली, पी के प्रेम की प्याली, ऐसा गिरधर बसाया हर श्वास में। गाइए। जब आया काला नाग, जब आया काला नाग, बोली धन्य मेरे भाग, बोली धन्य मेरे भाग्य, प्रभु आए मेरे सांप के लिबास में, प्रभु आए मेरे सांप के लिबास में। आओ आओ बलिहारी, आओ आओ बलिहारी, ओ काले कृष्ण मुरारी, काले कृष्ण मुरारी, ओ आओ आओ बलिहारी, आओ आओ बलिहारी, ओ काले कृष्ण मुरारी, काले कृष्ण मुरारी। बड़ी महिमा है करुणा निधान की, किसी सूझ वाली आँख ने पहचान की, जरे जरे में है झांकी भगवान की, जरे जरे में है झांकी भगवान की। इन तरह सां भक्त के कहो सो कहाँ जहाँ प्रभु नाहे। भक्तन को पुछूं था प्रभु काथे आ, भक्त चवन था सवाल ही गलत आ। तव्हां चओ था भगवान काथे आ, असां था चऊं भगवान काथे नाहे। अहिड़ी उन्हनि जी व्यापक नज़र आहे। ऐं सही में असांखे काथे नज़र ईंदो आहे? असांजे साम्हूं त भगवान बि अची वञनि रूप बदिले करे त असां सुञाणे न सघूं, काॾों पहचाने सघंदासीं। चओ हरे कृष्ण।
तंहिंजे करे भगवान जो भक्त भगवान खे सम्झंदो आहे त मुंहिंजो मालिक सभु कुझु इहो ई आहे, सभु कुझु इहो ई आहे, उन जे अलावा ॿियो आहे केरु। इन तरह सां भगवान खे सभु कुझु जेको सम्झे थो पियो उनखे परम शांति मिली थी वञे। हीअ शांति मरण खां पोइ न मिलंदी आहे, जीते जी मिलंदी आहे। जीअरे उनखे अहिड़ी शांति मिलंदी आहे कि उनजी शांति कॾहिं खंडित न थींदी आहे। केॾो बि संसार में अपमान थी वञे, केॾो बि दुख अची वञे, संकट अची वञे, पर उहो भीतर ई भीतर आनंद में हूंदो आहे, उनखे कोई फ़र्क़ु न पवंदो आहे। हिते श्री भगवत गीता श्री कृष्ण अर्जुन संवाद जो 5 अध्याय कर्म संन्यास योग नाले सां संपूर्ण थियो। ठीकु आहे। हाणे श्री गीता जे 5 अध्याय जो महत्तम हलंदो। बोल वृंदावन बिहारी लाल।